हजरत मखदूम मोहम्मद आकल रहमतुल्लाह अलैहि जमल माहिड़े ने वटायो चो अम्मा तवा केर आयो जे असां माहिड़ियूं आयूं अम्मा छो वेठियूं आयो साईं असां नमाज फजर जी पढ़ी आ त कज़ा न थे भला पाण फरमाए था नमाज पढ़ी छड़ी सब अचे हा असां पढ़ी छड़ी आ भला पो छो वेठियूं आयो छाजे करे उथो वञो वञी खीर सवेर खपायो अञा छाजे ला पोतियूं चायूं वेठियूं आयो माहिड़ियूं चवनि थियूं ओ मखदूम साहब असां के कामिल मुर्शिद जो ॾस आ त तहज्जुद भी कज़ा न कजो इशराक भी कज़ा न कजो सो असां फजर जी नमाज पढ़ी इशराक जे इंतजार में वेठा आहियूं हाने सिजड़ो उभरंदो इशराक पढ़ंदियूं से उन खां पोइ खीर खणियूं ईंदियूं से मखदूम साहब चए थो तव्हांजो कहिड़ो मुर्शिद आहे कहिड़े कामिल तव्हांखे ॾस ॾिनो आहे जो न को तव्हांजो तहज्जुद थो कज़ा थिए न को तव्हांजो इशराक थो कज़ा थिए मुंहिंजा दोस्त वरी मां चयो असांजो कामिल मुर्शिद सैयद मोहम्मद राशिद आहे